टनो मिठा खान में नेशनल प्रेस क्लब चोटियारियों की इफ्तिताही तकरीब थी गुजरी, जंहिंमें इत्तिफ़ाक़ राय सां साल 2025 लाइ नई बॉडी चूंडी वई। तकरीब न्यू प्रेस क्लब चोटियारियों के सीनियर सहाफ़ी उस्ताद वाहिद बख्शर, नेशनल प्रेस क्लब सांगड़ के ऑडिटर उस्ताद ज़फ़रुल्लाह लिग़ारी, मीडिया सेंटर चोटियारियों के सदर दोस्त अली कीरियो की मेज़बानी में थी गुजरी, जंहिंमें सियासी समाजी शहरनि समेत सहाफ़िन तोड़े मोज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते मुतफ़िक़ा राय सां हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सरपरस्त आला सावण राजड़, सदर खमीसो खान राजड़, सीनियर नायब सदर वाहिद बख्श राजड़, नायब सदर अली गोहर जावरी, जनरल सेक्रेटरी एजाज अली शर, ज्वाइंट सेक्रेटरी GM राणो भील, खजानची शमन अली राजड़, इतलात सेक्रेटरी AD राजड़, जॾहिं त AD कुंभर, हुसैन बख्श राजड़ ऐं गुल रहमान राजड़ मेंबर चूंडिया विया। सीनियर सहाफ़ी रज़ा मोहम्मद राजड़, सहाफ़ी अब्दुल गफूर शर ऐं सहाफ़ी मुज़फ़्फ़र जुड़ेजो ऐं इलाइक़े वासिन नए चूंडियल बॉडी खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। इन मौके ते सैयद मुरेद अली शाह लकियारी, सैयद अली हैदर शाह लकियारी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे टंडो मिठा खान में प्रेस क्लब जे क़याम ते तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांखे उमेद आहे त प्रेस क्लब जा सहाफ़ी इलाइक़े लाइ बिना के फ़र्क़ जे मज़लूमनि जो सघारो आवाज़ बणिजी अवाम जी हक़ीक़ी ख़िदमत करण लाइ भरपूर किरदार अदा कंदा। जॾहिं त सैयद अली ग़ुलाम शाह लकियारी, सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह लकियारी, सैयद अलहवरायो शाह लकियारी, उस्ताद अब्दुल रज़ाक शाह, उस्ताद मुनव्वर शाह, उस्ताद जान मोहम्मद राजड़, पीर निनो राजड़, एडवोकेट शब्बीर राजड़, ख़लीफ़ो सिद्दीक़ गाहो ऐं ॿियनि महिमाननि ने ख़ुसूसी तौर शिरकत कई। सभिनी आयल महिमाननि खे रिफ्रेशमेंट कराइण खां पोइ आख़िर में प्यारे मुल्क पाकिस्तान मुसल्लह अफ़वाज ऐं अवाम जी हिफ़ाज़त लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची